ख़बर आहे त मां केर आहियां? मां हिक मंकी आहियां ऐं ही मुंहिंजो दोस्त पैरट आहे। असां ॿई साह वारा लॉन्ग थंग्स आहियूं, पर असां सभ केतिरा न मुख़्तलिफ़ आहियूं। तव्हांखे ख़बर आहे कीअं? अचो त ॾिसूं था। लॉन्ग थिंग्स खे 5 ग्रुपनि में विरहायो वियो आहे: बैक्टीरिया, एल्गाई, फंगाई, प्लांट्स एंड एनिमल्स। अॼु असां एनिमल्स जे बारे में ॼाण हासिल कंदासीं, छो त मुंहिंजो ऐं मुंहिंजे दोस्त जो वास्तो इन ई ग्रुप सां आहे। एनिमल्स बि 2 क़िस्मनि में विरहायल आहिनि, हिकिड़ा वर्टिब्रेट्स ऐं ॿिया इनवर्टिब्रेट्स। वर्टिब्रेट्स जो मतलब आहे जानवर जिन खे पुठीअ जी हॾी यानी बैकबोन हूंदी आहे। इनवर्टिब्रेट्स उहे जानवर जिन खे बैकबोन न हूंदी आहे। मां ऐं मनकी असां ॿई वर्टिब्रेट्स आहियूं, छो त असां ॿिन्ही खे बैकबोन आहे जेका नंढियुनि नंढियुनि हॾियुनि यानी बोन्स सां मिली करे ठहियल आहे। पर असां ॿई त हिक ॿिए खां इलाही मुख़्तलिफ़ आहियूं। मुंहिंजा पर यानी फेदर्स आहिनि, मनकी खे त फेदर्स बि न आहिनि। छा तव्हां ॿुधाए सघो था त ईअं छो आहे? छाकाणि त मां हिक पखी यानी बर्ड आहियां ऐं बर्ड्स जूं कुझु ख़ासियतूं हूंदियूं आहिनि। पखी यानी बर्ड गरम रत वारा एनिमल्स यानी वार्म ब्लडेड एनिमल्स हूंदा आहिनि। बर्ड्स आना यानी एग्स ॾींदा आहिनि। बर्ड्स जे जिस्म ते फीडर्स हूंदा आहिनि, उन्हीअ करे उहे आसमान में उॾरी सघनि था। उन्हनि जी चुंभ यानी बीक हूंदी आहे, जंहिंजी मदद सां उहे खाधो खाइनि था। कुछ बर्ड्स नंढन फीडर्स जे करे उॾरी नथा सघनि, जीअं ही ऑस्ट्रिच। अचो त हाणे कुछ बर्ड्स जा एग्जाम्पल ॾिसूं था। पेंगुइन्स त उॾरी बि नथियूं सघनि। पोइ हाणे तव्हां ॿुधायो त पेंगुइन्स खे बर्ड्स जे ग्रुप में छो शामिल कयो वञे थो? Why are the penguins classified as birds? पेंगुइन्स खे बर्ड्स जे ग्रुप में उन करे शामिल कयो वियो आहे छो त उन्हनि खे फीडर्स थींदा आहिनि ऐं उहे आना ॾींदा आहिनि। पर मां त बर्ड्स न आहियां, मां हिकु मैमल यानी ममालिया ग्रुप सां तालुक रखां थो ऐं असां में बि कुझु ख़ासियतूं हूंदियूं आहिनि। मैमल्स भी वार्म ब्लडेड एनिमल्स हूंदा आहिनि। मैमल्स आना कोन ॾींदा आहिनि, पर उहे बच्चा पैदा कंदा आहिनि। मैमल्स पंहिंजनि ॿारनि खे खीर पीआरींदा आहिनि। मैमल्स जे जिस्म ते वार हूंदा आहिनि। इहो चमड़ो यानी बैट आहे। ही बिल्कुल पखीअ वांगुरु थो लॻे, पर हिन खे मैमल्स जे ग्रुप में छो शामिल कयो वेंदो आहे? थोरो सोचो। बैट खे मैमल्स जे ग्रुप में इन लाइ शामिल कयो वियो आहे छो त इन जे जिस्म ते वार आहिनि ऐं इहो बच्चा ॾींदो आहे। वाह वाह, ये त ॾाढी दिलचस्प इंफॉर्मेशन आहे।